मुफ्ती साहब निकाह जी वक़्त घोट हक़ महर लिखराए पर ॾियण जो इरादो न हुजे त छा हुकुम आहे। हक़ महर जी जेकी शरई मिक़दार आहे उहा मुतअय्यन करणी आहे ऐं उहा ॾियणु मुड़ुस जे मथां वाजिब आहे। 2 तोला 7.5 माशा चांदी घटि में घटि हक़ महर, ज़्यादा बल जा माण्हू केतिरी बि ॾिए, लेकिन घटि में घटि 2 तोला 7.5 माशा हक़ महर ॾियणी आहे। न इरादे करण वारो अल्लाह जी कोर्ट में ज़िनाकार जी हैसियत सां पेश थींदो। मुफ्ती साहब, तव्हांजा तबलीग वारा मुसलमाननि खे छो तबलीग कंदा आहिनि, काफ़िरनि खे तबलीग करणु छो नथा वञनि। तबलीग वारा मुसलमाननि खे तबलीग इन करे कंदा आहिनि छो त इन्हनि जो कमु आहे दावत ॾियणो ऐं मुसलमाननि खे आमाल जी दावत ॾींदा आहिनि। केतिरा मुसलमाननि जंहिं कलमो पढ़ियो आहे लेकिन उहे नमाज़ नथा पढ़नि, उन्हनि खे ज़कात जी ख़बर न आहे, उन्हनि खे क़ुरान जी तिलावत जी ख़बर न आहे। तबलीग वारा मुसलमाननि जे दर ते वञी करे उन्हनि खे आमाल जी तरफ़ आणींदा आहिनि। ऐं जेकॾहिं कलमे जी दावत ॾियनि तॾहिं बि जाइज़ आहे, छो त असांजे मुल्क जे अंदरि काफ़ी मुसलमान अहिड़ा आहिनि जंहिंखे कलमे जी ख़बर न आहे। हिन पंहिंजे इलाइक़े जे अंदरि जेकॾहिं किलोमीटर जे एरिए में, चारों तरफ़ किलोमीटर जे एरिए में जेतिरा बि घर आहिनि, उन्हनि घरनि में जेका बि जवान मर्द आहिनि, तव्हां उन्हनि खे मस्जिद में घुराए करे उन्हनि खां पहिरियों कलमो ॿुधो। 50% माण्हुनि खे पहिरियों कलमो पढ़णु न ईंदो। 80% माण्हुनि खे इहा ई ख़बर न आहे त पहिरें कलमे जी माना छा आहे। इन करे तबलीग वारा जेको आहे घर घर वञी करे उन्हनि खे दीन जी दावत ॾींदा आहिनि, काफ़िर न सम्झंदा आहिनि। ऐं काफ़िरनि खे बि ॾींदा आहिनि दावत। ॿियनि मुल्कनि में जेकियूं जमातूं साल जे लाइ वेंदियूं आहिनि, 7 महीननि जे लाइ वेंदियूं आहिनि, त उते हर हिक खे दावत ॾींदा आहिनि, चाहे काफ़िर हुजे चाहे मुसलमान हुजे। जंहिं शख़्स जूं 2 घरवारियूं हुजनि उहो कहिड़नि शयुनि में उन्हनि जे दरमियान बराबरी करे। जंहिं शख़्स खे हिक खां वधीक निकाह करण जो इरादो आहे, पहिरियों उहो इहा शइ बि सम्झी छॾे त मूंखे इन्हनि जे दरमियान इंसाफ़ करिणो आहे, बराबरी करणी आहे। जेकॾहिं को शख़्स 2 शादियूं करे थो ऐं उहो कंहिं हिकिड़ी औरत जी तरफ़ लचक ॾेखारे थो, उनखे ज़्यादा ख़र्च ॾिए थो, ज़्यादा उन जी तरफ़ माइल आहे ऐं ॿी औरत खे लेखे ई नथो, त क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी कोर्ट में इहो फ़ालिज ज़दा पेश थींदो। अल्लाह जे साम्हूं जॾहिं पेश थींदो त उनजो हिकिड़ो जिस्म किरियल हूंदो, जीअं इंसान खे फ़ालिज थी वेंदो आहे न, ॻरियल जिस्म थी वेंदो आहे। इन कैफ़ियत सां अल्लाह जे साम्हूं पेश थींदो, जेको दुनिया में हिकिड़ी घरवारी जा हक़ अदा करे, ॿी जा न अदा करे। कहिड़ियुनि शयुनि में हक़ अदा करणा आहिनि? नान नफ़क़े में हक़ अदा करिणो आहे, बराबरी करणी आहे, यानी राशन वग़ैरह में, लिबास में, घर में घर ठाराए ॾियणो आहे। कम अज़ कम जेकॾहिं 2 शादियूं कयूंसि त हर हिकु घरवारी खे अलॻि कमिरो ॾिए। असां में इहो छा आहे त 2 शादियूं कंदा आहिनि, हिक ई कमरे में ॿिन्हिनि घरवारनि खे रहाईंदा आहिनि, इहो बि ग़लति आहे। कम अज़ कम 2 घरवारियूं आहिनि त 2 कमरा उन्हनि जे लाइ तयारु करणु ज़रूरी आहिनि। ऐं उनखां अलावा सफ़र जे मामलात में बि बराबरी करणी आहे। जेकॾहिं हिकिड़ी घरवारी खे घुमाइणु वियो आहे त ॿिए सफ़र में वरी ॿी घरवारी खे घुमाइणु वञे। तमामु शयुनि में हुक़ूक़ जी अदायगी ज़रूरी आहे ऐं राति गुज़ारण में बि हुक़ूक़ जी बराबरी ज़रूरी आहे। हिकिड़ी राति हिकु घरवारी खे गुज़ारे थो त ॿी राति ॿी घरवारी खे गुज़ारे। रातियुनि गुज़ारण में बि शरीयत फरमाए थी त बराबरी ज़रूरी आहे। हक़ तलफ़ी कंदो त क़यामत जॾहिं फ़ालिज ज़दा पेश थींदो। त आसान न आहिनि 2 शादियूं करणु। हिकिड़ी औरत जे करे मुंहिंजी भेण ख़ुदकुशी कई, मूं कसम खाधी त उन औरत खे तलाक ॾियारींदुसि, पर हाणे मां पंहिंजी कसम तोड़णु चाहियां थो, पोइ कसम जो कफ़ारो छा आहे? जेकॾहिं को शख़्स कसम खणी करे कसम तोड़े थो त कसम जो कफ़ारो छा आहे? 10 मिस्कीननि खे 2 वक़्त जी मानी खाराइणु कसम जो कफ़ारो आहे। 10 मिस्कीननि खे 2 टाइम जी मानी खाराए या उन मानी जी क़ीमत अदा करे 10 माण्हुनि खे। सदक़तुल फ़ितर जे बराबरि। सदक़तुल फ़ितर घणो आहे? 2 किलो अन्न, 2 सेर अन्न आहे। या त हर हिकु शख़्स खे 2 सेर अन्न जे बराबरि क़ीमत अदा करे, या हर हिकु शख़्स खे यानी 10 माण्हुनि मां हर हिकु शख़्स खे 2 टाइम मानी खाराए या उन्हनि जी क़ीमत अदा करे।